अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु जी वीडियो आहे 128 GB EMCP जे बारे में। ऐं असांजी वीडियो मां कुझु न कुझु तव्हांखे नॉलेज मिली आहे त महिरबानी करे असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट करे ॿुधाईंदा त असांजी वीडियो तव्हांखे कीअं थी लॻे। ऐं वधीक अहिड़ियूं वीडियो जे लाइ मुश्ताक मोबाइल स्क्रैप खे सब्सक्राइब कंदा। त हलूं था वीडियो जी तरफ़। मूं वटि हिन महिल मौजूदु आहिनि 4 बोर्ड 128 GB जा EMCP। तव्हांखे हिकु हिकु करे ॿुधाईंदुसि त तव्हां कीअं सुञाणे सघो था त हीअ घणा GB आहे ऐं हिन जो कोड कीअं आहे। पहिरियों बोर्ड आहे असां वटि SK हाइनिक्स IC आहे ऐं कोड आहे H9HQ16। H9HQ16 अॻियां 4 अखर छॾे अगरि जे 16 अचे त उहो 128 GB EMCP आहे। ऐं 15 अचे, 15 ऐं 16 SK हाइनिक्स IC में 15 अचे ऐं 16 अचे उहो 128 GB EMCP जो बोर्ड आहे। ऐं ॿियो असां वटि बोर्ड आहे माइक्रोन IC JZ103। JZ103 128 GB EMCP। ऐं टियों बोर्ड आहे असां वटि हिन महिल सेक IC आहे ऐं कोड आहे हिन जो KMWV। अॻियां 3 अखर छॾे अगरि जे 20 अचे त उहो 128 GB EMCP जो बोर्ड आहे सेक IC में। ऐं आख़िरी चौथों बोर्ड आहे असां वटि माइक्रोन कंपनी आहे JZ150। JZ150 128 GB EMCP जो बोर्ड आहे। अगरि जे असांजी वीडियो में तव्हांखे थोरी बि नॉलेज मिली आहे त महिरबानी करे असांजे वीडियो खे लाइक शेयर कमेंट करे ॿुधाईंदा। ऐं वधीक अहिड़ियूं वीडियो जे लाइ असांजे चैनल मुश्ताक मोबाइल स्क्रैप खे सब्सक्राइब कंदा। वरी कंहिं नई वीडियो सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। महिरबानी।